रिपोर्ट गुलजार अहमद चांडियो। शहदादकोट वेझो ॻोठ शेर खान मस्तोई में वसीम मस्तोई पारां PS14 जो उम्मीदवार मुज़फ़र बिरोही जे मान में कार्नर गॾिजाणी जो प्रोग्राम रखियो वियो, जंहिंमें मुज़फ़र बिरोही, जावेद खान चांडियो, भोतार फयाज़ खान, साईं अकबर शाह, भोतार जहांगीर खान, भोतार गफ़ार खान मस्तोई, भोतार हाकिम खान, मोहम्मद उर्स मुमताज़ मस्तोई ऐं ॿियनि जी शिरकत। मुज़फ़र बिरोही ते एतमाद कंदे ॻोठ शेर खान मस्तोई जे रहवासियुनि मुज़फ़र बिरोही जी हिमायत जो ऐलान कयो ऐं कार्नर गॾिजाणी खे मीर मुज़फ़र बिरोही ख़िताब कंदे चयो त पीपल्स पार्टी जे नाले ते ज़रदारी लीग शहदादकोट समेत पूरे सिंध के तबाह करे छॾियो आहे। शहदादकोट वासियुनि खे पीअण लाइ साफ़ पाणी नाहे, रोड रस्ता, तालीम ऐं सिहत जी का बि सहूलियत नाहे। आवाम PP खे 50 सालनि खां वोट ॾेई रहियो आहे, लेकिन 50 सालनि में इक़्तिदार में रहंदड़ PP शहदादकोट समेत सिंध जे का बि तरक़ी ॾियारी न आहे सघिया। शहदादकोट समेत पूरी सिंध तबाही खां कुझु न ॾिठो आहे। हाणे आवाम सुजाग थी वोट जे रस्ते उन्हनि खां पंहिंजो पलांदो कनि ऐं उन में ई शहदादकोट वासियुनि समेत पूरे सिंध जे अवाम जी बहितरी आहे।